मिरपुखा शहर तोड़े भरपासे जे इलाइक़नि में मुहर्रम अल हराम जे ॾियारनि दौरान शहर जी हर घटी इमाम बारगान ऐं अज़ाख़ाननि में मोमिननि पारां या हुसैन जे सदाऊं जारी आहिनि। 9 मुहर्रम ते मरकज़ी इमाम बारगाह दरगाह मखण शाह में मौलवी नवाज़िश अली पारां मजलिस अज़ा परबाह कई वई, जंहिंखे मौलाना शजा नकवी ख़िताब कयो। मजलिस बैदि मनती अलम हज़रत अब्बास बरामद करे मातम हुसैन कयो वियो। अज़ाख़ाना हादी हुसैन शाह भांगसियाबाद में मजलिस अज़ा परबाह कई वई। मजलिस बैदि मोजी शाह जी अॻुवाणी में अलम पाक व जुलजना में मातमी जुलूस बरामद कयो वियो, जेको पंहिंजे मुक़ररु रस्तनि तां थींदो मरकज़ी इमाम बारगाह दरगाह मखण शाह में नहर थियो। अज़ाख़ाना मौलवी नवाज़िश अली मां अलम पाक हज़रत अब्बास जो जुलूस बरामद कयो वियो, जेको पिणु पंहिंजे मुक़ररु रस्तनि तां थींदो मरकज़ी इमाम बारगाह दरगाह मखण शाह ते नहर थियो। क़दीमी पिणु आरिफ शाह बुखारी मां जुलूस अलम पाक वज़ुल जना ताबूत हज़रत अब्बास अलमदार बरामद थियो। हैदरी इमाम बारगाह सेटेलाइटुनि में अलामा सैयद शबीर रज़ा ज़ैदी, अज़ाख़ाना ज़ोहरा चाकीपाड़ा में मौलाना ज़ियाउल हुसैन काज़मी, अज़ाख़ाना ज़ोहरा सेटेलाइटुनि में मौलाना अंसार, अज़ाख़ाना नूर हुसैन शाह में मौलाना अलामा हाफ़िज़ अली, इमाम बारगाह मीर जो ॻोठ समेत मुख़्तलिफ़ मजलिसूं मुनक़द कयूं वियूं, जॾहिं त शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रवासिन पारां न्याज़ ऐं सबीलूं लॻायूं वयूं। 9 मुहर्रम अल हराम जे मौक़े ते शहर में सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि। कैमरामैन हबीबुल्ला लगारी, एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, सिंध टीवी न्यूज़ मिरपुखा। अपने पास घर के जा